यानी याकूब के वडेरो कब्जे जो इल्जाम ॾेई मारण थो चाहे। याकूब के वडेरो कब्जे जो इल्जाम ॾेई मारण थो चाहे। कारतूस सिंधी तवारी तबलीग के कम जी कान थई। छा थियो आ? गोठाणा वडेरे जे चवण ते याकूब ते हमलो करण जा आहिनि। कादे कारतूस सिंधी वडेरे जी बनी ते याकूब कब्जो कया छडाण था वणूं। उन वडेरे ता लाइ कयो छा है? ता जे गोठ में स्कूल आहे, ता जे गोठ में भला का अस्पताल आहे। टे दफा एमपी थियो आ। ता दा करे जिंदगी में ता जो को मसलो हल कई। कारतूस सिंधी तू असा जो वडो नहीं वडेरे ला जो कब्जो छडाण था वणो। वडेरो पाण आहे या उन जो को पुट आहे? वडेरो पाजी कौम जो आ। एडा ता कौम परस्त पांचे वडेरा ने चंगण जे ला छता थी पियायो। शमन अली मीर अली जे भाणे जे कराची में सरियाम गोलियों आयो अफगान उन ला छा कई? उमेर बाब चाटे जा ट्रे घर जा फाती शहीद तो कौम जी नहीं छा? खालिद महमूद सुमरो भी तो कौम जो लीडर हो। इरशाद राजारी के सरियाम पठान गोलियों आनी मारे वे तो वो कौम जो न हो छा? मरी पियो घणी कौमारन जी मदद कई थई। ओए भी तो पंजा सिंधी आ का खैरत देखारी आ। वडेरे जी वंकार में याकूब के जो मारण थो वनी उन जी न्याणी का कुरान खणी दर ते पीए छा कंदेड़े कुछ शऊर आणियो पंहिंजा बच्चा सुधारियो कारोबार कयो सुठियूं नौकरियूं कयो ॿाहिरि निकिरो शैतानगिरीअ जे कढ आयो। मां कारतूस सिंधी तव्हांखे सुठी सलाह इहा थो ॾियां जो बिस्मिल्लाह करे मोटी वञो। पंहिंजनि सिंधियुनि खे न मारियो। वडेरनि जूं वंकारूं हण बंदि कयो। कारतूस सिंधी सही बि चवे हलो त बिस्मिल्लाह करे पंहिंजा कम कयूं।